सिंधरंग न्यूज़ जे मशहूर प्रोग्राम अवाम जो सवाल में एक दफ़ो ॿीहर भलीकार नाज़रीन जी असीं कोशिशि कई आहे त सिंध जे अंदरि जेके करंट इशूज़ आहिनि उन बाबति बि ॻाल्हि ॿोल कजे या जेके हिन वक़्तु जेको असां वटि कोरोना वबा वारो माहौल फैलियल आहे उन खां पोइ जेको मुसलसल लॉकडाउन में रहिया आहियूं लॉकडाउन खां पोइ जेके डेली वेजिस वारा माण्हू आहिनि उहे बि तमामु हिकिड़ो परेशानी वारे आलम आहे ऐं परेशानी वारी ज़िंदगी पिया गुज़ारनि त कोशिशि कई आहे त पंहिंजे प्रोग्राम में हिकु अहिड़ी अहम ऐं मारूफ़ शख़्सियतुनि खे महिमान बणायूं जंहिंजे ॻाल्हाइण सां जेके ॾिसण वारा नाज़रीन आहिनि उन्हनि खे ॿुधण जे लाइ सम्झण जे लाइ कुझु नओं मिले त अहिड़ी तरह अॼु असां वटि हिकु तमामु सीनियर शख़्सियत मौजूदु आहे जेके पंहिंजी ज़िंदगी में ॿ दफ़ा नाज़िम बि रही चुका आहिनि ऐं उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी में तमामु घणो जेको अहम किरदारु उन्हनि अदा कयो आहे शुरू खां वठी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी मोहबतुनि में रहिया आहिनि त अॼु असां वटि मौजूदु आहे बरकत अली शेख साहब जन अचो साईं जन सां ॻाल्हि ॿोल कयूं था प्रोग्राम अवाम जो सवाल में साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पहिरियां साईं असां खे पंहिंजे प्रोग्राम अवाम जो सवाल में भलीकार कयूं था साईं असीं चाहियूं था त जेके हिन वक़्तु ॾिसण वारा नाज़रीन आहिनि जीअं उन्हनि खे बि सम्झण में आसानी मिले त हीउ जेको वबा वारो माहौल हले थो मुसलसल लॉकडाउन रहियो आहे त इन बाबति तव्हां छा चवणु चाहींदो? लॉकडाउन इन लाइ रहियो आहे ॾिठो त दुनिया में हिकिड़ी अॼु वबा अची वई आहे कुदरती जंहिंजो चवनि था किरोना नालो आहे जेका चाइना खां हली आहे हिन वक़्तु पूरी दुनिया खे पंहिंजी लपेट में आंदो अथई लखा माण्हू हुते मरी विया आहिनि ज़ाहिर आहे उहो अची ॿाहिरियों अची पाकिस्तान में पहुतो जीअं पाकिस्तान में पहुतो त ज़ाहिर आहे असांजे CM साहिबु सिंध वारे बि हिन में वॾी कोशिशि कई त हिन शइ खे न फैलाइजे या जेके ॿाहिरियों अचनि था उते किथे हुनखे क्वारंटाइन करे हिकिड़े अलॻि रखिजे पर जीअं त फैलिजंदी वई के अवल आया के पोइ आया कंहिंजी क्वारंटाइन थी सघी कंहिंजी न थी सघी हिन वक़्तु इहा पूरे मुल्क में फैलिजी वई आहे ऐं ईअं फैलिजी वई आहे का ख़बर ई न आहे कंहिंखे किरोना आहे बि कंहिंखे सिम्पटम्स आहिनि कंहिंखे न आहिनि कंहिंखे थिए थी हिन ॾिसो था त ईद खां बाद में त ॾाढो हिन में तेज़ी अची वई आहे शरह अमवात में ख़ासि करे तव्हां हिन लाड़काणे में ॾिसो त केतिरा केसिस डेली हाणे वधनि था अॼु बि 50 केस थिया आहिनि बहरहाल अलाह रहम करे सभु कुदरत जे तरफ़ां आहे इन में कोशिशि करे माण्हू त थोरो एहतियात करे छो त इस्लाम में बि इहो आहे त तव्हां कहिड़ी का वबा अहिड़ी का मुसीबत अचे अहिड़ी का बीमारी अचे त उनखां थोरो पासो कजे मालिक जे दर तौबा कजे उनखे बाॾाइजे हीअ मको मदीनो पाक ॾिठो त उते बि अहिड़े क़िस्म जा लॉकडाउन थिया आहिनि ऐं हिते इहे मसइला आहिनि माण्हुनि जे रोज़गार जा मसइला बि आहिनि 2 महीना लॉकडाउन हलियो आहे ज़रूरु गुरबत बि आहे इन लाइ हुकूमत कोशिशि करे थी असां हाणे सिंध हुकूमत बि वधि में वधि कोशिशि करे थी त उहा माण्हुनि जो ई भलो थिए रोज़गार बि डिस्टर्ब न थिए माण्हू बि इन वबा खां महफ़ूज़ रहनि पर जान आहे त जान आहे इंसानु जीअंदो छो त हीअ वबा न अमीर खे थी ॾिसे न ग़रीब खे थी ॾिसे न बादशाह खे थी ॾिसे न फ़क़ीर खे थी ॾिसे हीअ वबा अहिड़ी आहे जेका कंहिं वक़्तु बि का नज़र बि नथी अचे ऐं वायरस को नज़र अचे त हुनखे चइजे था को हे अजीब आहे की जानवरनि खां ॿुधंदा जेका ट्रांसफर थी थिए इंसाननि खां इंसाननि में ट्रांसफर थी थिए इन लाइ। अच्छा साईं ॿुधाइजो त लॉकडाउन जे हवाले सां त मुसलसल माण्हू लॉकडाउन में बि रहिया आहिनि गवर्नमेंट जा फ़ैसिला बि पंहिंजी जॻह ते सख़्तु फ़ैसिला ईंदा रहिया आहिनि त माण्हुनि में केतिरी संजीदगी ॾिसो था कोरोना वायरस जे हवाले सां? माण्हुनि में मां संजीदगी कोन थो ॾिसां काफ़ी माण्हू त हिनखे त को सीरियस वठनि ई कोन था चवंदा छाजो वायरस हालांकि जेका मीडिया जी अवेयरनेस आहे तव्हांजी ऐं आम जेका अवेयरनेस लॻी आहे त मां सम्झां थो इहो पैगाम हर माण्हूअ वटि चाहे उहो ॻोठनि में जंग जर हर माण्हूअ खे ख़बर पइजी चुकी आहे त इहे किरोना जो मर्ज़ आहे ऐं थी चुको आहे पर माण्हू हुनखे लाइट था वठनि बाज़ारनि में ॾिसो ॿिए हंधि ॾिसो रोडनि रस्तनि ते का ॻाल्हि ई न आहे असां ई काॾे वञूं था ज़ोरीअ भाकुर था बाबा को थोरो सोशल डिस्टेंस रखो थी साईं कुझु बि न आहे बाबा आहे हीउ किरोना आहे हीउ वबा आहे हिन जे लाइ तव्हां सोशल डिस्टेंस रखो बचाव कयो मास्क पाइण में छा आहे मास्क त अञा भलो आहे ॿाहिरि निकिरो था रोड में मिटी न ईंदी डस्ट न ईंदी धुओं न ईंदो इहो अञा बि बचाव आहे हीअ जेकर वबा लाइ मास्क पाइण में कहिड़ो ख़र्चो आहे 10-15 रुपए मास्क मिले थी कोशिशि कयो जेकर चवनि था त हथनि 4-5 रुपए हथ था मिलनि का बि शइ वठो साबुण था धो हल्को कहिड़ो बि साबुण हुजे हुन सां साफ़ु थी सघनि हीअ सफ़ाई सुथराई रखिजे स्प्रे कराइजनि ॿिया कराइजनि हिन खां जेतिरो मां जा बचाव थी सघे डॉक्टर इफेक्ट थी विया आहिनि हाणे उहे डॉक्टर साहिब आहिनि जेके मथां पेशेंट वेठा आहिनि उहो बि अॼु कंहिं हले पोइ साईं असां पाण आहियूं असांखे उहो सामान ॾियो हाणे ॿुधायो त एतिरी वबा आहे ऐं उन लाइ वधि में वधि असां हिन चैनल जे तौर सां सिंध वासियुनि खे पाकिस्तान वासियुनि खे सभिनी दोस्तनि खे भाइरनि खे इहो अर्ज़ु कंदासीं त वधि में वधि हिन शइ खां थोरो ख़्यालु कयो एहतियात कयो सोशल डिस्टेंस रखो मास्क पायो जेतिरो थी सघे पाण में घणी गैदरिंग सां पासो कयो घणी रश खां पासो कयो
छो त हिन वबा में कोई बि इफेक्ट थी सघे थो, उहो हिकिड़ो इफेक्ट थिए थो साईं, सॼे घर जे भातियुनि ते असरु थो पए। ज़ाहिर आहे पोइ घर में कंहिंजो को वॾी उमिरि जो आहे, को बीमार आहे, कंहिंखे ऑलरेडी ॿियूं बीमारियूं आहिनि, पोइ उहो बर्दाश्त को करे थो, को नथो करे सघे। हीउ वायरस तमामु जंहिंजो को इलाज ई अञा न थियो आहे, जंहिंका वैक्सीन न थी आहे, पोइ उनखे बि खणी वियो क्वारंटाइन जो मक़सदु इहो आहे त भाई इलाजु कोन्हे, इहा जेका शइ अथव टिकी अथव फोटो इहो ई खाओ, 15 ॾींहं जो आहे। अच्छा साईं, हिकु तरफ़ सरकार चवे पई त वबा वारो माहौल आहे, कोरोना बि आहे, उनखां पोइ जेके मेड़ मुलाक़ात आहिनि, मुलाक़ातूं बि पाबंदियूं आहिनि, बंदि आहिनि, उनजे बावजूद बि वरी उते ई सिंध गवर्नमेंट शायदि को ॿिए फ़ैसिला वरिता आहिनि, ट्रांसपोर्ट खे हलण जी इजाज़त ॾिनी वई आहे। तव्हां छा था सम्झो इहो बहितर फ़ैसिलो आहे? सर ही फ़ैसिला ॾाढा मुश्किल आहिनि। अवल बि सिंध गवर्नमेंट इन शइ खां पासो कयो त वबा अहिड़े सख़्तु लॉकडाउन जी हिमायत कई ऐं मुंड खां वठी चवंदा ट्रांसपोर्ट, होटल, स्कूल, शादी हाल इहे बंदि हुजनि। जिते बि अवामी मेड़ आहिनि, जिते बि घणो मजमू आहे, जिते ट्रांसफर जो या बीमारीअ जो ख़तरो आहे सिनेमा, उहे बंदि हुजनि। हाणे ॾिसो था त वफ़ाक़ जी इन चकर जे करे वरी उन्हनि जो प्रेशर हो, उन्हनि जा पंहिंजा फ़ैसिला, हिते सिंध जा ॿिया लीडर साहिब हिक ॿिए खे इहो चपकल जो माहौल हो ऐं प्रेशर हो, बेरोज़गारी आहे ऐं हिन वबा जो हाणे टाइम पीरियड बि कोन्हे, का ख़बर ई न आहे त सुभाणे थी ख़तमु थिए, महीने खां पोइ थी ख़तमु थिए। इहे मजबूरन ज़ाहिर आहे उनखे फ़ैसिला करणा पिया त बाबा माण्हुनि खे भरणो आहे, माण्हू हिकु इलाइक़े खां ॿिए इलाइक़े में एतिरो अफोर्ड नथा करे सघनि, गाॾियूं कोन्हनि माण्हुनि वटि, पंहिंजी सवारी कोन्हे, हीअ पब्लिक ट्रांसपोर्ट 5-10 रुपया हिकु अचनि था, उहो ज़ाहिर आहे उन्हनि खे खोलणो पियो, पर त मजबूरी आहे। उन में बि कोशिशि कनि सोशल डिस्टेंस। वबा हाणे वबा सां हलणो आहे, हाणे वबा जी ख़बर न आहे, जे वधीक फैलबी वधीक अरसो हलंदी, जेकर हुन ते कंट्रोल कंदो, कोशिशि कंदासीं, असां आवाम कोशिशि कंदासीं त हिन वबा खे थोरे अरसे में अलाह कंदो, अलाह रहम कंदो, ख़तमु थी वेंदी दुनिया। अच्छा साईं, जेके डेली वेजिस वारा माण्हू आहिनि उहे हिन वक़्तु तमामु परेशानी वारे ऐं तंगीअ वारे हाल में पिया गुज़रनि, इन बाबति तव्हां छा चवणु चाहींदो? वाक़ई उन्हनि जी का मदद कई वञे ऐं डेली वेजिस वारनि लाइ असांखे चेयरमैन बिलावल साहिबु इहो ई चयो आहे त उहा कंहिंखे बि डिस्टर्ब न कयो ऐं डेली वेजिस वारनि खे पंहिंजो मुआवज़ो ॾियो। इवन त जेके प्राइवेट में माण्हुनि जे दुकाननि ते ॿियनि ते कमु था कनि, अहिड़े क़िस्म जो ऑर्डिनेंस बि जारी कयो आहे सिंध हुकूमत, त उन्हनि खे तव्हां भाई पूरी पघार ॾियो, मसवाड़ न वठो माण्हुनि खां, बिजली जे बिलनि जो इशू उहो ख़तमु थी वियो वफ़ाक़ जो। बाक़ी वधि में वधि इहो आहे त उन्हनि जे लाइ कोशिशि कजे, उन्हनि जो हक़ु आहे, उन्हनि जो राइट आहे, उहो रोज़ु कमाइण रोज़ु खाइण वारो माण्हू खे त खपे न साईं। लॉकडाउन में उहे डिस्टर्ब थिया, हाणे अलाह कयो खुलिया आहिनि त उहे बि पंहिंजो रोज़गार सां लॻा आहिनि। जेको सिंध हुकूमत खां थियो, ॿियनि खां थियो, कोशिशि सभिनी कई आहे, सिंध हुकूमत बि कई आहे, कोशिशि हले थी, पर हीअ वबा खां बसि उन मालिक खे ॿाॾाइजे, निमाज़ पढ़िजे, अलाह खे ॿाॾाइजे, चङा कम कजनि। हीअ आहे कुदरत जे तरफ़ां अमलनि जी शामत आहे, असां इहो था चऊं। अच्छा साईं, तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी में तमामु सीनियर रहिया आहियो, जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत थी तव्हां किथे हुयो ऐं तव्हांजी कैफ़ियत कीअं हुई? ज़ाहिर आहे हर माण्हू कमज़दा हो, हेॾी अज़ीम लीडर ही जेका ईअं का ख़बर ई न हुई। असां बि हिते ई हुयासीं, रेशम गली, निसार साहिबु हुयो, कंहिं जे वर्क में हुआसीं, गॾु हुयासीं उन टाइम में, 2007 जी ॻाल्हि आहे, 8 जिन वक़्तु इहो इंसिडेंट थियो त ओचिते पहिरीं ॿुधोसीं त छिरक निकिरी आहे, चयो साईं ज़ख़्मी थी आहे। अचानक बसि ईअं 10-15 मिंटनि में मीडिया को किथे अची वियो साईं मोहतरमा शहीद थी। ज़ाहिर आहे इहो वॾो हिकिड़ो सान्यो आहे, अज़ीम लीडर ई, उनजे को ख़ाली भरिजण जो ई कान्हे। ऐं उन ज़ाहिर आहे हर माण्हू जी कैफ़ियत ईअं गमज़दा हुयासीं, अञा ताईं माण्हू गमज़दा आहिनि, उनजो को आहे ई कोन। मोहतरमा अज़ीम लीडर, हुनजी वॾी क़ुर्बानी, हुनजी सारी ज़िंदगी अवाम जे जाखोड़ लाइ रही, माण्हुनि जे भलाई लाइ, जाखोड़ लाइ। पंहिंजी त हुनखे हर शइ हुई, ॿाहिरीं दुनिया में वेही बि अचे या मर्ज़ी आहे न अचे या, त हुन चयो त अवाम लाइ, तव्हांजे लाइ, असांजे लाइ, ग़रीब माण्हुनि जे लाइ, औरतुनि लाइ, हर लाइ हुनजो इहो त मां पाकिस्तान वञा, हिन मुल्क में वञा माण्हुनि जी ख़िदमत लाइ। उहो ॾिठो त ईअं बसि ख़बर ई न पई काॾों छा थियो, वञा ते का ख़बर न। अच्छा साईं, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जूं वागू जॾहिं सदर ज़रदारी खे मिलियूं, तव्हां कीअं ॾिठो? बसि सदर साहिबु बि सुठो हलायो पंहिंजे कम खे, जेको हुन सदर साहिबु रहियो पंहिंजे हुन में तमामु 5 साल सुठो कमु कयईं। बाक़ी त हुकूमतूं अचणियूं वञणियूं, वोट अचणा वञणा, इहा त मोहतरमा हुई, उहा थी वरी 2.5 साल हिकिड़ो अरसो वरी हलणु न ॾिनोसि, सिलसिलो इहो हलियो आहे। बिल्कुलु साईं, असीं चाहियूं था त असांजे ॾिसण वारे नाज़रीन जे लाइ को मैसेज ॾियो। ॾिसण वारा मैसेज इहो ॾींदासीं, अॼुकल्ह करंट इशू त
त महिरबानी करे हिन वबा खां बचो ऐं वधि में सोशल डिस्टेंस रखो, वधि में वधि कोशिशि कयो त मास्क या अहिड़े क़िस्म जो अवामी हंधनि खां पासो कयो। ज़रूरी को कमकार आहे त पंहिंजे एहतियात सां पंहिंजे SOP तहत ॿाहिरि निकिरो। हीअ वबा कंहिंजे लाइ न आहे, ग़रीब हुजे अमीर हुजे, भले पंहिंजो पोरियो करे रेड़ी हलाए, पंहिंजो मास्कड़ी पाए, को ग्राहक अचे हुनखे बि पंहिंजे पाण खे जेतिरो ॿियो कुझु बि न आहे, चवंदा हथड़ा धो, मुंहुं ढकियो या मास्क पायो, उन में कोई मसइलो कोन्हे। कोशिशि कयो, छो त बीमारी अहिड़ी आहे जो माण्हू जो पोइ सॼो घर डिस्टर्ब थो थिए। ॾिसो था त मिनिस्टर बि वीचारा गुज़ारे आहिनि, MPS खे कोरोना थी आहे, ॿिया रोज़ पिया अमवात थियनि था, लाड़काणे में त शर अमवात वधी वई आहे, केॾा इहे माण्हू मरी विया आहिनि। त अलाह रहम करे। इन खां असां इहो ई मैसेज आहे त अॼुकल्ह वबा खां बचो, अलाह खे ॿाॾायो, निमाज़ पढ़ो, पंहिंजो चङे कम ते माण्हू लाड़ो करे, इहो ई मैसेज आहे। वॾी महिरबानी साईं, अवां टाइम ॾिनो पंहिंजो असांखे। ऐं नाज़रीन, जीअं अवां ॿुधो त जेको हिन वक़्तु करंट इशू आहे असां वटि, ऐं कोरोना सां गॾो गॾु ॿियो हिकिड़ो अहम इशू असांजे सिंध में हले पियो त जेके फेक डोमिसाइल ठहिया आहिनि उन बाबति बि ऐं जेका सो हिकिड़ो भरपूर एहतिजाज बि हलनि पिया। ऐं सिंध सरकार खे, पाकिस्तान जी सरकार खे खपंदो त उहे इन ॻाल्हि खे उजागर सम्झनि ऐं जीअं असांजे सिंध जो सूबो आहे उनखे नज़रअंदाज़ न कयो वञे, सिंध जे माण्हुनि सां इंसाफ़ कयो वञे।